Let's practice English sentences together. जॾहिं बि ॾिसंदो आहियां हूअ रोईंदी रहंदी आहे. Whenever I see her, she keeps on crying. सभु गॾिजी आया. Everyone came together. मां पंहिंजा नाखून कटे रहियो आहियां ऐं फीमेल हीअं चवंदी मां पंहिंजा नाखून कटे रही आहियां. I am trimming my nails. हूअ अटो छाणे रही आहे. She is sifting the flour. मां पकोड़ा तरे रही आहियां. I am frying the fritters. हूअ अटो ॻोहे रही आहे. She is kneading the dough. मूंखे मञणो पवंदो तव्हांजी माउ तमामु सुठी आहे. I have to admit your mother is very nice. मां हफ़्ते में 2 दफ़ा ॿूटनि खे पाणी ॾियां थो ऐं फीमेल हीअं चवंदी मां हफ़्ते में 2 दफ़ा ॿूटनि खे पाणी ॾियां थी. I water the plants twice a week. ॿूटे खे दरीअ जे वेझो रखो. Keep the plant near the window. मां हुन खे नंढपण खां सुञाणींदी आहियां. I have known her since my childhood. Thanks for watching. Allah Hafiz and take care.